सखर शहर के साफ़ सुथरो बणाइण लाइ एसी सखर सिटी तरफ़ां शऊर बेदार रैली कढी वई। असिस्टेंट कमिश्नर सिटी सखर सोभिया फलक राव की अॻवानी में सफ़ाई सुथराई बाबति आगाही प्रोग्राम मुहिम के सिलसिले में एसी ऑफिस खां सखर प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। आगाही मुहिम रैली में मुख्तियारकार सॉलिड वेस्ट मैनेजमेंट ऑफिसरन समेत सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के ऑफिसरन, तालुके एजुकेशन ऑफिसर, सिविल सोसाइटी के माण्हुनि ऐं स्कूलनि के शागिर्दनि वॾी अंग में शिरकत कई। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर सोभिया फलक राव चयो त सखर शहर के खूबसूरत ऐं साफ़ सुथरो रखण लाइ हर शहरी के पंहिंजो किरदार अदा करणो पवंदो। ज़िले इंतज़ामिया सखर के सरसब्ज़ ऐं साफ़ बणाइण लाइ भरपूर कोशिशूं कयूं आहिनि। जेकॾहिं शहरी बि ज़िले इंतज़ामिया जो साथ ॾियनि त बहितर इंतज़ाम थी सघनि था। शहर की खूबसूरती के बेहतर बणाइण लाइ मुमकिन कदम खयां वेंदा। शहरनि जे तावन खां सवाइ मुहिम की कामयाबी हासिल न थी करे सघिजे। अवाम साथ ॾे। जेकॾहिं को बि शहरी घर खां ॿाहिरि या रोड ते कचरो उछलाईंदो त उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची